बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए सबक के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास छठी में से सबक 16वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है माहौल दोस्त वर्ण। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 16 माहौल दोस्त वण। हर जानदार के सेहतमंद रहण लाइ साफ़ माहौल जी ज़रूरत हूंदी आहे। गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां माण्हू माहौल में ईंदड़ तब्दीलियुनि जे सबबनि ऐं असरनि खां वाक़िफ़ थी चुका आहिनि। ख़ासि तौर ते आलमी तपश ग्लोबल वार्मिंग सां गर्मीपद में वाधारो अची वियो आहे। इंसानी आबादी जीअं जीअं वधी रही आहे, तीअं तीअं ग्रीन हाउस गैसनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। आम ट्रैफ़िक, तोड़े तवानाई ऐं बिजलीअ ते हलंदड़ गाॾियूं, कलूं ऐं मशीनूं ज़हरीली गैस ख़ारिज कनि थियूं, जंहिं सां ऑक्सीजन में मुसलसिल खोट अची रही आहे। वणकार ऐं ॿेला न हुअण करे कार्बन डाइऑक्साइड वधी रही आहे, छो त वण धरतीअ जे गदिलाण खे घटाए ऑक्सीजन ऐं थधी हवा में इज़ाफ़ो कनि था ऐं ज़हरीले गैस खे जज़ब कनि था। दुनिया जी बका लाइ ज़रूरी आहे त असीं माहौलियाती गदिलाण खे रोकण लाइ जोॻा उपाउ वठूं। आलमी तपश जे करे अक़वाम मुतहदा समेत सॼी दुनिया खे ॻणितीअ अची वरायो आहे, छो त गदिलाण सबबि मौसमनि में फेर घेर थी रही आहे, जंहिं सां वरी कुदरती आफ़तनि में वाधारो थी रहियो आहे। सर्दियुनि तोड़े गर्मियुनि में वाध, तेज़ बरसातूं, ज़िलज़िला, तूफ़ान, सोनामी, वाचूड़ा, जंहिं करे ॿोॾ या ख़ुश्क सालीअ जे करे घणो जानी ऐं माली नुक़सानु थी रहियो आहे। तरक़ी याफ़्ता मुल्क जदीद टेक्नोलॉजीअ, सुठे इंतिज़ाम वसीले घणे नुक़सान खां बचियो वञनि। तोड़े जो माहौल जे बिगाड़ में संदन वॾो हथु आहे, पर ग़रीब ऐं पुठिते पयल मुल्कनि खे भोॻिणो पवे थो। उन करे गदिलाण खे रोकण लाइ वण ऐं ॿूटा पोखणु तमामु ज़रूरी आहिनि। वण ज़मीन जा ज़ेवर आहिनि। वणकार जे करे असांखे साफ़ हवा, पाणी ऐं साफ़ सुथरो माहौल मिले थो। उन खां सवाइ ॿिया बि अनेक फ़ाइदा मिलनि था। असां वणनि मां मेवो, काठ, माखी, माल जो चारो, खौर, दवाऊं ऐं ॿियूं रोज़ानी वाहिपे जूं बेशुमार नेमतूं हासिल करे सघूं था। ज़रई फ़सुलनि ते थींदड़ जीतमार दवाउनि जो स्प्रे ऐं कारखाननि जी केमिकल वारो पाणी असांजे खाध खुराक खे गदिलो ऐं ज़हरीलो करे रहियो आहे। ज़मीन बंजर थी रही आहे, उन करे ज़रई पैदावार मुतासिर थी रही आहे। वण अहिड़नि सभिनी मर्ज़नि जो इलाज आहिनि। वणकारीअ जा ॾिहाड़ा त मल्हाया वञनि था, पर उन्हनि जी
पूरी सार संभाल नथी लधी वञे। वणनि जी छांग वणनि जी सिहत लाइ ज़रूरी आहे, पर वणनि जी वाढी ॾोह ऐं पोखणु सवाबु आहे। सरकार खे खपे त वणनि जी वाढी रोकण वारे कानून खे अञा बि सख़्तु करे ऐं इन ते अमल करायो वञे। वणकारी तोड़े गुलनि ॿूटनि पोखण लाइ माण्हुनि में सुजाॻी आणण लाइ अहिड़ा प्रोग्राम सरकारी या ख़ानगी सतह ते कराया वञनि, जंहिं ते ख़र्च घटि थिए ऐं फ़ाइदो घणो हासिलु करे सघिजे। असां मां हर को हिकु हिकु वणु पोखी क़ौमी फ़र्ज़ु निभाए ऐं दुनिया खे जन्नत बणाए। वण साल जे हर मुंद तोड़े हर जॻह ते पोखे सघजनि था, जेके तेज़ाबियत खे ख़तमु करे मौसमी असरनि खे बहितर बणाए सघनि था।